काफ कुल कबील कवि सुर कहंदे कारण दुर्बहर दीहू। शश ज़मीन ते शश फलक ते शश पानी ते तरदे हू। छिहां हरफां विच सुखन 18 दो माना धरदे हू। मुर्शिद हादी सही कर समझाया बाहू। इस पहली हरफ सितर दी हू। तर्जुमो हर क़िस्म जी मखलूक ज़ात इलाही जी मार्फत जे मोतिण हासिल करण लाइ पंहिंजे पंहिंजे ज़बान में ॾोहीड़ा ऐं दर्द व फ़िराक जा नग़मा पई ॻाए। जंहिंमां 6 ज़मीन ते 6 आसमान ते ऐं 6 पाणीअ ते तरी पिया। आलापिन 6 हरफ़नि में 18 ॿोल आहिनि, जंहिंमां हर हिकु हर्फ़ ॿ मानाऊं रखे थो। ऐं बाहू कामिल मुर्शिद इहो राज़ सिट जे पहिरें हर्फ़ में ई पूरीअ तरह सां समझाए छॾियो। हाणे सम्झाणी हज़रत सुल्तान बाहू रहमतुल्लाह अलैह फ़रमाए थो, दुनिया जी समूरी मखलूक जेका ज़ात वाहिद जे विसाल लाइ फ़िराक ऐं दर्द जो नग़मो आलापे रही आहे, उहा 18,000 आलम ते मुश्तमिल आहे। इन्हनि मां 6,000 मखलूक जो वास्तो ज़मीन सां आहे, मसलन इंसान, हैवान, चरंद, परिंद, निबातात, जमादात ऐं 6,000 मखलूक जो ताल्लुक़ ख़ला सां आहे, जीअं त सिज, चंड, तारा ऐं ॿिया आसमानी गिरह वग़ैरह। बाक़ी 6,000 मखलूक पाणीअ सां ताल्लुक़ रखे थी, जहिड़ी रीति समुंड में रहंदड़ हर जानदार मखलूक, जमादात, नबातात, मादनियात वग़ैरह। मिसरा नंबर 3 में हज़रत सुल्तान बाहू रहमतुल्लाह अलैह फ़रमाए थो त 6 हरफ़नि में 18 ॿोल आहिनि। हिन मां मुराद हीअ आहे त समूरी काइनात ख़ुदा जी तस्बीह में मशगूल आहे ऐं इन तस्बीह ऐं ज़िक्र जी बरकत जे करे लामकानी कैफ़ियत हासिल थिए थी। 6 हर्फ़ दरअसल ही आहिनि: अल्लाह, अल्लाह, लिल्लाह, लहू, हू, मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। फ़कर या कलमा तैयब, इन्हनि हर्फ़नि जे हरूफ तहजी जो तादाद 18,000 आहे। इहे ई 6 हर्फ़ निहायत मुक़दस ऐं मुतबरक आहिनि, जंहिंजे ज़िक्र ऐं फ़िक्र सां इंसान नासूती दुनिया मां निकिरी आलम लाहूत में पहुचे थो। कलमा तैयबा ते आमिल थियण सां ई फ़कर हासिल थिए थो। हिते इहो बि चयो वियो आहे त हर हिकु हर्फ़ में ॿ मानाऊं रखे थो। हिन मां मक़सदु इहा आहे त इन्हनि 6 मुक़दस इस्मनि में ई जुमिले काइनात जा ज़ाहिरी ऐं बातिनी इल्म पोशीदा आहिनि। मतिलबु त हर हिकु इस्म में ॿ मानाऊं समायल आहिनि, हिकु ज़ाहिरी ऐं ॿी बातिनी माना, जंहिंमां मुराद आहे ज़ाहिरी ऐं बातिनी इल्म। हज़रत सुल्तान बाहू रहमतुल्लाह अलैह फ़रमाए थो त इस्म अल्लाह ज़ात जो तसवुर 6 क़िस्मनि जो थिए थो: इस्म अल्लाह, इस्म लिल्लाह, इस्म लहू, इस्म हू, इस्म मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं कलमे तैयबा ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। जॾहिं कोई बि शख़्स अल्लाह ताला ऐं पैगम्बर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हर हिकु नाले ऐं कलमे तैयब में महव थिए थो त समूरा गुनाह इस्म ज़ात जे नूर में लिकियो वञनि था। इज़ा अंतुमुल फ़क़र फ़हुवल्लाह, जॾहिं फ़क़र पूरो थिए थो त उहो अल्लाह आहे। उहो सभु कुझु मुर्शिद कामिल जे वास्ते सां हासिल थिए थो। ज़िक्र जी चाबी इस्म अल्लाह ज़ात जे तसवर में आहे। जंहिंखे बि इस्म अल्लाह ज़ात जो तसवर हासिल आहे, उन जे जिस्म ऐं दिलि व दिमाग़ में इस्म अल्लाह समाइजी वञे थो ऐं उहो हमेशह ख़ुदा सां हम कलाम रहे थो ऐं खेसि हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मजलिस जो शरफ़ हासिल थिए थो। जॾहिं सालिक लहू जो तसवर करे थो त हमेशह लाइ
अल्लाह ताला जे नूर नज़र थी वञे थो ऐं उहो ॿिन्ही जहाननि खां हथु खणे थो। इहो फ़ना फ़िल्लाह जो रुतबो आहे। जॾहिं सालिक इस्म हू जो तसवर करे थो त संदसि दिलि ज़िंदा रहे थी ऐं नफ़्स मुर्दा थियो वञे। इस्म मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तसवर सां मीम मां मार्फत इलाही जो मुशाहिदो थिए थो। हर्फ़ हे मां हुज़ूर हासिलु थिए थो। ॿिए मीम मां ॿिन्ही जहाननि जो नज़ारो ॾिसण में अचे थो ऐं दाल मां जुमिले मक़सद हासिलु थियनि था। इस्म फ़क़र जे तसवर करण सां हू कंहिंजो बि मुहताज नथो रहे। हिन खे दुनिया ऐं आख़िरत जा सभई ख़ज़ाना हासिलु थी वञनि था। हर शइ ते संदसि कब्ज़ो रहे थो। इन्हीअ खे सुल्तानुल फ़क़र चवनि था। सुभान अल्लाह।